नाज़रीन, लाड़काणे में पुलिस IG सिंध जा हुकुम हवा में उड़ाए छॾिया आहिनि। शहर में सरेआम मंशियात हलण लगी आहे। पुलिस मंशियात फरोशन खिलाफ का भी कार्रवाई न कई। उन हवाले से ॾिसूं था इशफाक अली सांदाणो जी हीअ रिपोर्ट। लाड़काणो ज़िले पुलिस IG सिंध जा हुकुम हवा में उड़ाए छॾिया। ज़िले अंदर मुख़्तलिफ़ थाननि जी हद में हलंदड़ मंशियात तोड़े मंशियात फरोशन खिलाफ का कार्रवाई तेज़ी सां न वधी सघी। शहर जे मार्केट थाणे, दड़ी थाणे, सिविल लाइन थाणे, हैदरी थाणे, सचल थाणे, अलाहाबाद थाणे समेत मुख़्तलिफ़ थाननि जे हदनि में हलंदड़ मंशियात सरेआम विकिरो थियण करे हर कारोबारी मर्कज़ तोड़े महलनि जी घिटियुनि में नंढे तोड़े वॾी उमिरि जा माण्हू मंशियात वापरण नज़र अचनि था। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे महलनि घिटियुनि में मंशियात वापरण सबबि केतिरा शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। नवा नौजवान यंग जेके छोकिरा आहिनि हिन महिल जेको आइस में हीरोइन में सफ़ा ख़राब थी चुका आहिनि। असां उन्हनि खे ॾिसी एहसास करण था चाहियूं त असांजा जेका हुकुमरान आहिनि, वॾा वॾा पॉलिसीदार आहिनि, उन्हनि खे असां अपील था कयूं त थोरो आइस ते कंट्रोल कयो वञे। लाड़काणे में मंशियात सरेआम हली रही आहे। पुलिस जो को ज़ाब्तो न आयो आहे। पुलिस खुली शूट मंशियात फरोशन खे ॾेई रही आहे ऐं मंशियात सरेआम लाड़काणे जा नौजवान नंढा 10th क्लास में पढ़ण वारा नौजवान सरेआम शीशो भंग चरस सरेआम वापराए रहिया आहिनि। लाड़काणे मंशियात हले थी, पुलिस त को एक्शन ई कोन थी खणे। उनखे अपील कयूं था। DIG आहे, असांजो SSP आहे लाड़काणे में मंशियात घणो थी वई आहे। आम ख़ासि करे इहे भंग जिते किथे भंग थी हले, शराब आहे, चरस आहे, उहो सरेआम हले थो। यानी पुलिस को कार्रवाई कोन थी करे। उनखे अपील था कयूं। मासूम आहिनि हिते नौजवान, तक़रीबन तबिको नशे में थी वियो आहे। अपील था कयूं पुलिस खे त इन्हनि ते अमल करे, एक्शन खणे। मंशियात तोड़े शराब जो विकिरो आम थियण करे शहर में रोज़ाने केतिरियूं ई फिरियूं ऐं चोरियुनि जूं वारदातियूं थी रहियूं आहिनि, पर पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे। केतिरनि ई थाणनि जी हद में मंशियात जो विकिरो कंदड़ माफ़िया पुलिस खे रिश्वत ॾेई गंदो कारोबार करे हज़ारे ख़ानदाननि जा ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो आहे, पर मंशियात जो रोकण लाइ के बि जोॻा क़दम न आहिनि खयां विया। कैमरामैन शहरियार अली उडे सां गॾु इशफाक अली सांडाणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।